चोरन खे अब्दाल बनाया आधी रात दस्तगीर सुनो नफल पियो पढ़े चोर आयो जीअं जो चोर दाखिल जो मथां हज़रत साईं ख्वाजा ख़िदर अची वियो हाणे ख़िदर बीठो आ दरवाजे ते त दस्तगीर सुनो नमाज पूरी करे सवाल कया पीरन जे पीर नमाज पूरी कई चऊं दर ते ख्वाजा ख़िदर बीठो आ ख़िदर ख़ैर ता सोना फिलाने गोठ जो अब्दाल गुज़ारे वियो आ अब्दाल जी ज़रूरत आ अब्दाल जो ड्यूटी लगाया साईं फरमायो ख्वाजा ख़िदर आधी रात आ के ज़िक्र फ़िक्र में हूंदा के नमाज़ुन में हूंदा के कहिड़ी जाए के कहिड़ी जाए के कहिड़े ख़यालन में हूंदा इलाही तो आशिकन जी ख़ल्क़ी अहिड़ी ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात पिर फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद से के आशिक केड़े रंग में के केड़े ज़िक्र फ़िक्र में हूंदा ख्वाजा ख़िदर सुभाणी अच जा अब्दाल तोखे ॻोल्हे ॾींदासीं साईं अर्ज़ कयो सोना अॼु जो अॼु अब्दाल खपे ॻोठ तबाह थी वियो ॻोठ वीरान थी वियो का मुसीबत अची वई त पोइ उनजो केरु ज़िम्मेदार हूंदो दस्तगीर फरमायो ख्वाजा ख़िदर पोइ एमरजेंसी में जेकॾहिं तोखे अब्दाल खपे त असांजे मदरसे जे चटाइनि में इहो चोर लुको वेठो आ वठी अच त मां तोखे अब्दाल ठाहे ॾियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया गौसला तुम दस्तगीर प्यारा मुसलमान भाइरो चोर जो ॿुधो त यार कम ख़राब थियो ख़िदर खे ॿियो टेम कोन मिलियो हींअर ई आहे साईं ख़िदर अलैहिस्सलाम अंदर हलिया आयो हीअं जो चटाई के हटाई हमरा निकिरिया पघर मां ॿुॾो पियो साईं जे अॻियां बीहारियूं पाण दस्तगीर बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमायो चोर घबरा न दस्तगीर जे दर तां महरूम थी कोन वेंदे ही ओ दरा जो तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर फैज़ पिया वठंदा पीर फकीर तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आ मुझे दर तां खाली न वेंदे हलिया साईं मथे ते हथ रखियो आ दस्तबेत मुरीद कयो आ मुरीद थियण खां बाद पाण फरमायूं फ़कीर हाणे वञ ख्वाजा ख़िदर सां गॾु फिलाने ॻोठ जो तूं अब्दाल आ साईं मूं अञा कुझु बि कोन पढ़ियो आ साईं अञा मदरसे कोन वेठो आहियां क़ुरान मूं कोन पढ़ियो आ साईं फरमायो क़ुरान बि अची वियो इल्म बि अची विया वञ दस्तगीर जी निगाह थी आ बेड़ो पार आ ऐं साईं फरमायो मुर्शिद जहीं जो दस्तगीर उनखे लड़ न लोडो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लड़ न लोडो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लड़ न लोडो आ चोरन खे अब्दाल बनाए चोरन खे अब्दाल बनाए कोझा किनड़ा पियो बख्शाए कोझा किनड़ा पियो बख्शाए ओ जेके सैयद जी आ उकीर उनखे लड़ न लोडो आ जेके सैयद जी आ उकीर उनखे लड़ न लोडो आ जंहिंजो मुर्शिद दस्तगीर उनखे लड़ न लोडो आ
अदा यारी बारी करण सवाबा दुश्मन लाए जियर अजाबा यारी बारी करण सवाबा दुश्मन लाए जियर अजाबा ओ जन मिसरू विरहाया खीर उनखे लर न लोडो आ जन मिसरू विरहाया खीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर उनखे लर न लोडो आ शफी मोहम्मद शाद सलाए भूरल शल बगदाद घुराए शफी मोहम्मद शाद सलाए भूरल शल बगदाद घुराए जंहिंजो जीलानी आ दस्तगीर जंहिंजो जीलानी आ पीर उनखे लहर न लोडो आ सुभान अल्लाह साईं तो साईं आ साईं जी औलाद दस्तगीर जो औलाद जंहिंजी अॼु ख़ैरात जी मानी आहे साईं सैयद अलहाज से हबीबुल्लाह शाह जेके साईं अदा गुलाम मुस्तफा जा चाचा आहिनि मूंखां पहिरीं ग़लती थी चाचा आहिनि जॾहिं हज ते पिया हज ते त साईं जुम्मन शाह बुखारी ॿुधो तव्हां घरनि ते ॾिठो हूंदो साईं जुम्मन शाह मजदूर जी जी रहमतुल्लाह अलैह पोइ बाज़ार में साईं हबीबुल्लाह शाह सलाह आई त हल हज ते चइसि हाणे अवां हलो पोइ असां ॾिसूं पोइ जॾहिं साईं हबीबुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह ते हज ते पहुता हिकिड़ी जाइ ते कौरो न पियो मिले पाणी जे लाइ ॾिसे त साईं जुम्मन शाह कौरो हथ में आ पाणी न भरियो पियो फरमाईं दस्तगीर जा बचड़ा पाणी हाज़िर हे उहे फर्ज़ंदान गौस आज़म आहिनि जिन जी ख़िदमत वरी सैयदनि बि कई सुभान अल्लाह छो त गादी अहिड़ी आहे मदीने जा साईं